जी बिल्कुल असां इन वक्त मौजूद आहियूं हैदराबाद में SHO मक्की शाह जी जेका अॼु ॾींहं जो 12 बजे हिकिड़ी सोशल मीडिया ते वीडियो वायरल थी आहे ऐं सोशल मीडिया जे WhatsApp ग्रुपनि ते जेका वीडियो वायरल थी आहे। SHO निसार अहमद हाले फोटो हुई जंहिं वीडियो में बयानु कयो वियो आहे त हीउ छोकिरो चए पियो त हिन पैसा पियो वठे SHO मक्की शाह। असां SHO मक्की शाह जे महिल मौजूदु आहियूं इन वक़्तु ऐं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त आख़िर आहे छा मामिलो, हीउ वीडियो कीअं हुयो जेको हिन महिल वीडियो ई वायरल थी चुको आहे। इन हवाले सां साईं खां असां मौक़ुफ़ वठंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। जी ये पुलिस वाले गाड़ी वाले के साथ जुल्म कर रहा है, ये आप खुद देख रहे हैं। SHO थाना मक्की शाह का SHO ये देख रहे हैं, ये उससे पैसे ले रहा है, ये आपने खुद देख लिया। ये देख, ये उसका गाड़ी वाइट कलर का मक्की शाह थाने का पुलिस ये देख रहा है। ये गाड़ी वाला इसको रिश्वत नहीं दे रहा था, ये उनको तंग कर रहा है। ये आप खुद देख सकते हैं भाईजान, हैदराबाद सिंध मक्की शाह थाना SHO खुद ऐसा कर रहा है। ये देखो, भाईजान मां पंहिंजो हिते SHO आहियां, तक़रीबन 5-6 महीननि खां हिते SHO आहियां। ऐं तक़रीबन हीअ असांजो मक्की शाह रोड जेको आहे मार्बल मार्केट, इहो बिल्कुलु जेको आहे तो जाम थो रहे ऐं शिकायतूं अचनि थियूं त भाउ रोड जाम आहे, पब्लिक जी किराए थिए थी। जो अॼु मां पंहिंजे रूटनि मुताबिक़ गश्त में हुउसि ऐं पंहिंजो बैंक गार्ड वग़ैरह चेक करण निकितुसि त अॻियां गाॾियूं तमामु जाम हुयूं। जो मां उन गाॾी खे साइड कराए ऐं ॾिठो त जेको आहे तो ट्रक आहे की जॻह ग़लति बीठल ही रोड ते, उनखे मूं साइड कराए उन खां पुछियो त पुरा तूं हिते छो बीठो आहीं, हीअ रोड पोयां जाम थियो आहे, पब्लिक पोइ हिते परेशान लॻी पई आहे। जंहिं चयो त साईं मां हिते नओं आयो आहियां ऐं जेको आहे सो मूंखे हिते अॼु ख़बर कान हुई, मां हिते साइड ते कयां थो गाॾी। पोइ उनखे मूं गाॾी साइड कराई ऐं उनखां पुछो तोखे वञिणो किथे आहे, छा तोखे सामान कंहिं वटि लाहिणो आहे। जंहिं चयो त मूंखे हीअ पर्ची तो ॾसी, हिकिड़ी एड्रेस ॾसी त हीअ दुकान ते मूंखे सामान लाहिणो आहे। मूं चयो मूंखे पर्ची ॾस, कहिड़ी आहे, कंहिंजो दुकानु आहे। त असां हुन सां राब्तो कयूं या हुन ॾे को मैसेज कयूं त जीअं तुंहिंजी सामान गाॾी ख़ाली थिए ऐं तूं रोड क्लियर रख। सो उन पर्ची ॾसी, मूं चयो तूं हाणे हिते साइड ते बीह, तुंहिंजो दुकानदार इहो साम्हूं आहे, वेझो अचण वारो आहे ऐं अची वेंदो, पोइ तूं गाॾी ख़ाली कराए ऐं जल्दी रोड क्लियर रख, पर फ़िलहाल पोयां पब्लिक खे जेको आहे परेशानी न कर। सर तव्हांजे तरफ़ां त इहो ई हुते चवणु हुयो त मिसाल जे तौरु तव्हांखे त उन्हनि पर्ची ॾिनो, पर जेका वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी आहे इहो चवनि पिया असांखे पैसा ॾिना, त इन हवाले सां तव्हांजो छा रीज़न आहे, छा मौक़ुफ़ आहे। हाणे अर्ज़ु इहा त जेकॾहिं मां SHO मां पैसा वठां, इहो को मुंहिंजे लाइ शर्म जी ॻाल्हि आहे। बाक़ी असां हुन खां पर्ची हुन खां पुछो त भाउ तूं कहिड़ी एड्रेस ते अचूं थो, इहो के मन घड़त या को पुलिस जे ख़िलाफ़ु खामखा जेको आहे सो वायरल कई आहे वीडियो। ऐं जेकर हुनखे जेकॾहिं मां पैसा वठां पियो या कुझु बि कयां पियो त हुनजो कमु हुयो अची साम्हूं मूंखे हाईलाइट करे, हा अची मूंसां पाण ॻाल्हायां त बाबा हे तुंहिंजे हथ में पैसा आहिनि ऐं तूं छो पियो पैसा वठी, छाजा पैसा वरिता अथई। अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे, हीउ हिकिड़ो इशू खामखा हुनजो शो छॾियो आहे, कूड़ी वीडियो वायरल कराई आहे कंहिं पुलिस खे बदनाम करण जे लाइ, बाक़ी का बि अहिड़ी हक़ीक़त कान्हे। जी बिल्कुलु SHO निसार हाले फोटो सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। उन चयो त अहिड़ी का बि इशू कोन्हे, हिते जेकी गाॾी बीठी हुई उन गाॾी वारे मूंखे चयो त मूं वटि पर्ची आहे ऐं पहिरें दफ़ा हिन शहर में आयो आहियां। इन पर्ची हिन ॾेखारियो SHO साहिब खे ऐं SHO साहिब हुनखे ॿुधायो त भाई दुकानु हिन जॻह ते आहे। जेका सोशल मीडिया ते वीडियो वायरल थी आहे उन में ॿुधायो पियो वञे पैसा वग़ैरह अहिड़ो का बि ॻाल्हि कोन्हे, जेको वीडियो साम्हूं तव्हां ॾिसी सघो था। जेकॾहिं पैसा हुजनि त उहे बि तव्हां ॾिसी सघो था। हिन में सिर्फ़ु SHO साहिब खे पर्ची मिलियो आहे। कैमरामैन इम्तियाज़ शेख सां गॾु रिपोर्टर मज़हर अली जमाली, सोच TV हैदराबाद। सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच TV के ऐं बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब अवर चैनल सोच TV एंड प्रेस द बेल आइकन।